अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां गुलसन बुरफ़त। अॼु असीं अवां खे मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर जी ज़िंदगी बाबति ॿुधाईंदासीं। कोस्तान जे तहलके थाणो बुला खान जी कुल एराज़ी 1803 चौरस मील 11,55,958 एकड़ ऐं 16 घंटनि ते पखियल आहे, जंहिंमें 28 दहियूं, 130 नंढा ॻोठ ऐं 206 वॾा ॻोठ शामिल आहिनि ऐं 16 वॾा जबल, जंहिंमें रहंदड़ केतिरा ई माण्हू हुआ ऐं आहिनि, पर उन्हनि मां चंद माण्हू जेके अॼु असां सां गॾु न आहिनि, पर संदसि कयल ख़िदमतूं अॼु बि हर हिकु माण्हू यादि करे थो। हीरनि ऐं मोतियनि जहिड़े माण्हुनि मां खीरथर जबल जे हिंज में वाक़िए ॻोठ कच्चा जो रिवासी मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर हिकु हो। पाण निहायत नेक इंसान थी गुज़रियो। शुरूआरी दौर में ॻोठ में माल जो वापारु करे पंहिंजो गुज़र कंदो हो। मरहूम मलक सिकंदर ख़ान साहब संदसि सचाई ऐं ईमानदारी ॾिसी खेसि कच्चात वारी पंहिंजी ज़मीन जी सार संभाल लाइ खेसि कमदार रखियईं। उतां खां सुठी कारकर्दगीअ जे करे मरहूम मलक सिकंदर ख़ान खेसि सुंद वाइल्ड लाइफ में असिस्टेंट पार्क रेंजर जी ज़िम्मेवारी ॾिनी। सुंद सरकार तरफ़ां खेसि हिकु सरकारी गाॾी ऐं मुकमल स्टाफ हवाले कयो। खीरथर नेशनल पार्क सुंद जे ॾाखिणे ऐं ओलह में खीरथर जाबलू सिलसिले में 11,952 चौरस मीलनि ते पखिड़ियल आहे। पार्क जी टोटल एराज़ी 3,08,733 एकड़नि ते ॿधल आहे। 1972 में सुंद वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑर्डिनेंस 1972 तहत उनखे सेंचुरी करार ॾिनो वियो। बैदि में 1974 में उन सेंचुरी खे खीरथर नेशनल पार्क में तब्दील कयो वियो। खीरथर नेशनल पार्क में नायाब नस्ल जा जानवर आहिनि। शिकार करण, वन वढण ते पाबंदी आहे। पार्क जे निगरानीअ लाइ गेम वाचर मुक़ररु आहिनि। मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर सुंद वाइल्ड लाइफ खाते में पंहिंजी ड्यूटी सचाई, ईमानदारी ऐं दिलि सां ॾींदो हो। सुंद वाइल्ड लाइफ जे क़ानून ते पाण पूरी तरह अमल कयईं ऐं कंहिं गैर खे वेझो अचणु न ॾिनई। 1988 में पाण हज जी सआदत हासिल कयईं। मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर निहायत शरीफ़, ईमानदार, नेक इंसान हुआ। हर हिकु इंसान जी लाइ भलाई सोचींदा हुआ। हर मुश्किल माण्हूअ जी मदद कंदा हुआ। साईं सरदार मलिक असद सिकंदर साहब जा सचा ऐं वफ़ादार साथी हुआ। मलिक साहब जे हुकुम ते हर वक़्तु हाज़िर रहंदा हुआ। पाण बि अमल कंदा हुआ ऐं पंहिंजे सॼे बिरादरी खे बि अमल कराईंदा हुआ। पाण पंहिंजे पाड़े जा सरबराह बि हुआ ऐं संदसि पाड़े वारा वॾी इज़त कंदा हुआ। कोस्तान में रहंदड़ सभिनी बिरादरनि सां संदसि सुठा वास्ता हुआ। हर हिक जी ॾुख ऐं सुख में शरीक थींदो हो। मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर सुंद वाइल्ड लाइफ जी सॼे स्टाफ जे माण्हुनि सां संदसि सुठो तइल्लुक़ु हुयो। साणसि ड्यूटीअ ते हर वक़्तु इंस्पेक्टर मोहम्मद सैफ़ल ॾुधर, सिपाहियुनि में मरहूम पहलवान ॾुधर, अंगारो ॾुधर, बंबो, अली नवाज़, मौला बख़्श ऐं सावण ॾुधर शामिल हुआ। ड्राइवरनि में उस्ताद चंगुल, मरहूम उस्ताद अली नवाज़ ख़ान ऐं आख़िरी वक़्त ताईं ड्राइवर उस्ताद मिठो सांस गॾु रहियो। मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर सॼी पंहिंजी हयाती वाइल्ड लाइफ खाते जे ख़िदमत कई। ड्यूटीअ दौरान जानवरनि जी बचा ख़ातिर वॾनि कामोरनि सां टकरा खाधो। पंहिंजी जान तां आसरो लाहे बि जानवरनि जो बचाव कयईं, जंहिं करे सुंद वाइल्ड लाइफ जो इदारो ऐं सरदार मलिक असद सिकंदर साहब वटां खेसि वॾी मञता मिली। संदसि ख़िदमत जे करे संदसि भाइटियो पांदी ख़ान ॾुधर, जेको हींअर सुंद वाइल्ड लाइफ में फील्ड ऑफिसर आहे। मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ जूं जेतिरियूं ख़िदमतूं सुंद वाइल्ड लाइफ में आहिनि, ओतिरियूं अॼु ताईं कंहिंखे बि हासिलु थी न सघियूं। उन ख़िदमतुनि जे करे सरदार मलिक असद सिकंदर साहब संदसि वॾे पुटु हाजी मोहम्मद रमज़ान खे सुंद वाइल्ड लाइफ में ड्यूटी वठी ॾिनी ऐं हाजी मोहम्मद रमज़ान
अॼु बि साईं मलिक असद सिकंदर साहिब सां हर वक़्तु गॾु आहे। अगरि इदारे खे हाजी मोहम्मद सिद्दीक़ जी यादि अचे त संदसि पुटु मेरम खे बि सुंद वाइल्ड लाइफ में ड्यूटी वठी ॾिनी वञे। हाजी मोहम्मद सिद्दीक़ हिकु दिलेर हिमत वारो माण्हू हुयो। अॼु बि मूंखे उहो ॾींहुं चङी रीति यादि आहे त रमज़ान मुबारक जो आख़िरी ॾहों शुरू थी चुको हो ऐं ॻोठ जे सभिनी मस्जिदुनि मां रोज़े वारनि खे उथारण जा ऐलान थी रहिया हुआ। मां बि सैरीअ लाइ उथी चुको हुउसि। एतिरे में ॻोठ जे हिकु मस्जिद मां ऐलान थियो त बिरादरनि इस्लाम हिकु ज़रूरी ऐलान ॿुधंदा। हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर हिन फ़ानी दुनिया मां गुज़ारे वियो आहे। उहा ओचितो ख़बर ॿुधण सां सभिनी माण्हुनि जे ज़मीन पेरनि मां छॾाए वई। हार्ट अटैक थियण सबबि 31 डिसंबर 1999 जे मुताबिक़ 21 रमज़ान मुबारक बरोज़ जुमतुल मुबारक सुबुह सहरी वक़्तु सभिनी खां हमेशह लाइ मोकिलाए वञी पंहिंजे हक़ीक़ी मालिक सां मिलियो। मरूं त सभिनी खे आहे, पर अहिड़ा ॾींहं महीना के नसीब वारे माण्हूअ खे मिलंदा आहिनि। साल 1999 वेंदे वेंदे वॾो विछोड़ो ॾेई वियो। संदसि विछड़े जो खाल अॼु ताईं नथो भरिजी सघे। हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर जे ओचिते विछोड़े ते पूरे इलाइक़े में ग़म हुयो। संदसि जनाज़े में पूरे इलाइक़े जे माण्हुनि ऐं सुंद वाइल्ड लाइफ जो अमलो शरीक थियो। सवनि जे तइदाद में हर हिकु अखि आली हुई। सवनि अखियुनि आलियुनि सां खेसि आख़िरी आराम गाह ॻोठ वारे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। संदसि वफ़ात पूरे इलाइक़े जे हर हिकु तबिके जे माण्हूअ सुंद वाइल्ड लाइफ जे आला ऑफिसरनि शिरकत कई। असांजे सोने सरदार महब लीडर सरदार मलिक असद सिकंदर साहिब, मलिक शमसदीन, मलिक कमरदीन, मलिक नजरदीन ऐं ॿियनि बि केतिरनि उज़र ख़्वाही कई ऐं सरदार मलिक असद सिकंदर साहिब संदसि पोरनि सां ॾुख में बराबरि शरीक थी खेनि आथत ॾिनी त मां तव्हां सां हर मुश्किल में गॾु आहियां। आख़िर में अल्लाह ताला खां दुआ आहे त मरहूम हाजी मोहम्मद सिद्दीक़ ॾुधर खे जन्नतुल फिरदौस में जाइ ॾे ऐं तव्हांजे लाइ अर्ज़ु आहे त हाजी मोहम्मद सिद्दीक़ खे दुआनि में ज़रूरु यादि कंदा। महिरबानी।